मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महिसर। मेहर लॻ ॻोठ पटीजे जो रहवासी माजिद अली पंहिंजे ज़ख़्मी मासूम न्याणी बिस्मा जो सिविल अस्पताल मेहर इमरजेंसी वार्ड में डॉक्टरनि पारां इलाज में ग़फ़लत ऐं मुबैना तौर ड्यूटी दौरान मोबाइल ते फ़िल्मूं ॾिसण ख़िलाफ़ तालुक अस्पताल मेहर जी इंतज़ामिया ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। हुन दाहींदे चयो त गुज़िरियल शाम जो मुंहिंजी न्याणी ज़ख़्मी थी जंहिंखे सिविल अस्पताल मेहर इमरजेंसी वार्ड में खणी वियसि त जिते ड्यूटी ते मौजूद डॉक्टर मोबाइल ते फ़िल्मूं ॾिसंदो रहियो। मुंहिंजी न्याणी खे ॾिसण गवारा न कयो। जॾहिं त मुंहिंजी न्याणी जी वात मां रत वहंदे रही। डॉक्टर स्वीपर खे चयो त हिन जी सफ़ाई कर हिकु सीरप लिखी ॾियसि ऐं घर मोकिलीसि। मुंहिंजी न्याणी जे वात मां रत न पई बीहे, जंहिं सबबि मां नंढड़ी खे लाड़काणो प्राइवेट सेंटर ते खणाए वियसि जिते डॉक्टरनि इमरजेंसीअ में मुंहिंजी न्याणी खे 7 टाका वात जे अंदरां ऐं ॿाहिरां लॻाया, जंहिंखां पोइ मुंहिंजी नंढड़ीअ जी तबियत में सुधारो आयो। हुन चयो त मेहर जा डॉक्टर लखे रुपया पघार सिर्फ़ फ़िल्मूं ॾिसण जी खणंदा आहिनि। छा अस्पताल गिम्स थी वई हुई आहे? गिम्स में डॉक्टर फ़िल्मूं ॾिसंदा आहिनि? हिन आला अदलिया सीएम सिंध सेक्रेटरी हेल्थ खां मामले जो नोटिस वठी इंसाफ़ जी घुर कई। हुन वधीक चयो त अगरि इंसाफ़ न थियो त मां डॉक्टरनि मथां अदालत सां ॻोल्ही में केस दाख़िल करण जो हक़ रखां थो।